हिते मूंखे ॿुधायूं त कराची में एक्साइज़ नार्कोटिक्स टीम जो शराब जी ॻुझी फैक्ट्री ते छापो, ब जवाबदार गिरफ़्तार। नार्कोटिक्स टीम जो कोरंगी भिटाई कॉलोनी में घर में क़ाइम कयल शराब जी फैक्ट्री ते छापो हयो वियो आहे। छापे दौरान जवाबदार सद्दाम हुसैन ऐं मोहम्मद शहजाद खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं ॿियो सामान बि हथ कयो वियो आहे। कार्रवाई दौरान 57 लीटर तैयार थियल शराब ऐं 60 लीटर एल्कोहल हथ कयो वियो आहे। जवाबदारनि वटां हिकु कार, शराब जूं ख़ाली बोतलूं ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल करे वधीक जांच शुरू कई वई आहे। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया। कराची में एक्साइज़ नार्कोटिक्स टीम जो शराब जी ॻुझी फैक्ट्री ते छापो, ब जवाबदार गिरफ़्तार। नार्कोटिक्स टीम जो कोरंगी भिटाई कॉलोनी में घर में क़ाइम कयल शराब जी फैक्ट्री ते छापो। छापे दौरान जवाबदार सद्दाम हुसैन ऐं मोहम्मद शहजाद खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं वटां शराब ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे।